शांति। अज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मातंत्र द्वारा सिवंता मीठे मीठे बच्चे बाबा सभिन का पेरो केड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा परम पिता परमात्मा जी संतान हिन कननि द्वारा परमात्मा जो ॾिनल ज्ञान ॿुधां थी। परमात्मा त निराकार आहे, त ज़रूर के शरीर में अची करे ज्ञान ॾिनो हुंदई। कहिड़े शरीर में? ब्रह्मा जे तन में। ब्रह्मा कोई देवताई रूप में ना आहे, हिन ही दुनिया में भगवान आयो आहे, त हिन ही दुनिया में त साधारण ही मनुष्य मिलंदो न। त साधारण बूढ़े तन में परमात्मा प्रवेश कंदो आहे, पोइ हुनजो नाम बदली रखंदो आहे ब्रह्मा। छो जी परमात्मा खां जॾहिं हुन परमात्मा जी प्रवेशता जॾहिं हुन शरीर में थी, उन खां पहिरियों उहो भी मनुष्य आत्मा जीअं न जीअं माण्हू जीवन जीअनि था उहे ही जींदो हुयो। लेकिन परमात्मा जी प्रवेशता खां पोइ उहो परमात्मा जो मददगार थियो नई दुनिया ठाहिण। त हुनखे नाम बाबा ॾिनई कि हाणे तुंहिंजो नाम ब्रह्मा थी। ब्रह्मा द्वारा परमात्मा नई सृष्टि, नए युग, नई दुनिया जी स्थापना करे थो। नई दुनिया भी हिते ही हूंदी, उहो ही नई दुनिया हाणे पुराणी थी आहे। नई दुनिया खे पुराणो थियण में 5000 साल थींदा आहिनि। लाखों वर्ष जी ॻाल्हि न आहे। माण्हू चईंदा आहिनि भारत प्राचीन हुयो, अर्थात भारत ॾाढो पुराणो आहे। लेकिन भारत पुराणो अर्थात पहिरियों पहिरियों जॾहिं युग शुरू थिया, जॾहिं चक्कर शुरू थियो, सतयुग में सिर्फ़ भारत ही हुयो। प्राचीन अर्थात भारत नयो हुयो, हाणे उहो ही भारत पुराणो थियो आहे। त सचो सचो बाबा, सचो सचो साहिब पाण खे अची करे इहे सचियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो कि अॼु खां 5000 साल पहिरियों हिन सृष्टि ते सचखंड हुयो, हुनजी स्थापना मां ही कई हुई। हाणे उहो ही सचखंड कूड़ो थियो आहे। वापसि खां हिन कूड़े खंड खे सचो ठाहिण लाइ मां भारत में ही आयो आहियां। ये बाक़ी खंड त सत्य त्रेता में थोड़ी हुया, ये त द्वापर खां ठहिया आहिनि। त बाबा परमात्मा बाप भारत में ही छो ईंदा आहिनि? छो जी भारत ही सच्चो हुयो, भारत ही कूड़ो थियो आहे। भारत में ही सोने हीरे जा महल हुया न, भारत में ही हाणे कंगाल थी वियो आहे, भारत ही कंगाल थी वियो आहे न। त भारत खे वरी खां साहूकार ठाहिण परमात्मा बाप आयो। बाबा कोई अमेरिका में थोड़ी ईंदो आहे, अमेरिका त द्वापर खां ठहियो, हाणे वञी करे एॾो वृद्धि पातो अथई। उतां वारनि बि धन काथां खणी आहे? भारत मां ई त खणी आहे न। त भॻवान बि अची करे ग़रीब निवास चइबो आहे न भॻवान खे। त भॻवान कहिड़े ग़रीबनि वटि ईंदो आहे? भारतवासी जो ग़रीब थी विया आहिनि न, हिन भारतवासी ग़रीबनि वटि परमात्मा बाप ईंदो आहे, वरी खां भारत खे साहूकार ठाहिण। मनुष्य त सोचदा आहिनि असां वटि वॾा महल आहिनि, गाॾियूं आहिनि, त असां अमीर आहियूं, परंतु बाबा जी नज़र में त पाण सभु ग़रीब आहियूं। छो जी परमात्मा त जेकी सृष्टि स्थापन कई, हुते पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो, सोने हीरे जा महल ठहियल हुया। हाणे त परमात्मा जी नज़र में त पाण सभु हिकु गांव में था रहूं। बाबा चवनि था हाणे मैं हिन गांव खे वापसि खां वॾी दुनिया ठाहिण आयो आहे। भारत में सतयुग हुयो, थोड़ी सी जगह में ही सतयुग हूंदो, यमुना जे कंठे जे आसपास। पोइ धीरे धीरे वृद्धि पाईंदा वेंदा। हाणे तव्हां ॿारनि खे बाबा इहे सची सची ॻाल्हियूं ॿुधाए थो। हीअ मनुष्य कोई ॿुधाए न सघे अहिड़ियूं ॻाल्हियूं। इहे ॻाल्हियूं त परमात्मा बाप ही ॿुधाए सघंदो आहे न। जेको सचखंड जी स्थापना कंदो उहो ही त इहे ॻाल्हियूं ॿुधाए सघंदो आहे। ऊच ते ऊच बाप ही आहे जंहिंजी महिमा आहे, जंहिंखे रचयिता बि चइबो आहे। पहिरियों पहिरियों अची करे ॿारनि खे रचंदो आहे। रचंदो अर्थात ॿारनि खे स्मृति ॾियारंदो आहियो, ॾियारंदा आहिनि। बाप जा पाण सभु ॿार आहियूं न, सभु आत्मायूं बाप सां गॾु मथे परम धाम में रहंदियूं। हाणे हिन सृष्टि ते आयूं आहिनि। बाबा चए थो जिते तव्हांजो घर परम धाम आहे, हुनखे स्वीट होम चइबो आहे। उते तव्हां सभी आत्मायूं मूंसां गॾु ॾाढी शांती में रहंदी हुयो। इहा पंहिंजी घर न आहे, ये दुनिया त पंज तत्वनि जो
पंज तत्वनि सां ठहियल आहे न। हिन दुनिया में पाण पंज तत्वनि जो शरीर वठी करे हिते खेल खेॾंदा आहियूं। इहे खेॾण जी जॻह आहे। असल में पाण सभु आत्माउनि जो घर त उहो निराकारी दुनिया आहे। ॿारनि खे मालूम आहे उहो असांजो ॾाढो मिठो घर आहे, ॾाढी शांती हूंदी आहे हुते। सत्युग में बि शांती हुई। उते पाण कर्म कंदा हुआसीं, सुख शांति सां रहंदा हुआसीं। लेकिन असली शांती आत्मा खे पंहिंजे घर परम धाम में ई मिली सघंदी आहे। हाणे बाबा पाण खे उहे ई शांती जी दुनिया में वठण लाइ आयो आहे। हुन जे लाइ बाबा पाण खे पहिरियों चए थो, पहिरियों पंहिंजी आत्मा खे पावन ठाहियो। सत्युग खे नई नंढी दुनिया चइबो आहे। इहा पुराणी वॾी दुनिया आहे न। सत्युग में सुख शांति हुयो, कोई हंगामे जी ॻाल्हि न। बेहद जे बाप खां पाण आत्माउनि खे शांति जो वरसो मिले थो न, त इहो शांति जो वरसो ई 2 युगनि ताईं कायम रहंदो। गुरु गोसाई त आशीर्वाद ॾींदा आहिनि, पुत्रवान आयुष्मान भव। हिते बाबा पाण खे कोई आशीर्वाद नथो ॾे। बाबा चए थो मां त तव्हांखे ज्ञान ऐं शक्तियूं वरसो ॾियण आयो आहे। तव्हां जेतिरो मूंखे यादि कंदव, जेतिरो ज्ञान जो सिमरन कंदव, उनखे मनन करे पंहिंजे कम में लाहींदव, ओतिरो तव्हांखे वरसो मिलंदो। बाप ॿारनि खे स्मृति थो ॾियारे, मां तव्हांजो पारलौकिक बाप आहियां, आत्माउनि जो बाप। तव्हां सभी मूंखे भक्ति मार्ग में ॾाढो यादि कंदा आहियो। सभु धर्म वारा मूंखे भक्ति मार्ग में ॾाढो यादि कंदा आहिनि। जॾहिं दुख अति थी वेंदो आहे त जोर सां रड़ियूं मारंदा आहिनि। हाणे इहे पतित दुनिया आहे न। नई दुनिया में सुख हुयो, अशांति जो नाम न हुयो। हाणे तव्हां ॿारनि खे पवित्र गुणवान बाबा वरी खां ठाहिण आयो आहे। अगरि हाणे बाबा खे यादि करे पवित्र गुणवान न ठहींदव, पोइ अंत में सजा खाई करे पावन ठहींदो। छो जी पावन ठहिण बग़ैर आत्मा त मथे वञी न सघंदी आहे न। पावन अर्थात पाण खे सभु हिसाब किताब त चुकतो करणा ई आहे। पाण आत्माउनि खे दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। पाण आत्माउनि खे निर्विकारी ठहिणो ई आहे। या सजा खाई करे ठहूं या हाणे बाप खे यादि करे ठहूं। त बाबा चवनि था कि ॾिसो, बाप सां गॾु मुंहिंजो हिकु धर्मराज जो बि रूप आहे। हाणे त बाबा पाण खे बाप जे रूप में पाण खे सम्झाए थो न। पोइ अंत में परमात्मा बाप जो रूप छा थी वेंदो? धर्मराज जो। हुन समय पोइ हिसाब किताब चुकतो कराइण लाइ पाण खे ॾाढी सजा खाइणी पवंदी। पापनि जी सजाऊं त पाण आत्माउनि खे मिलणियूं आहिनि। पाण हीअं त चई न सघंदा आहियूं न असां पाप न कया आहिनि। वॾा आहियो चाहे नंढा आहियो, पाप त तव्हां ॾाढा कया ई अथव। त हाणे जेका बि पाप कर्म कया अथव उहो मूंखे यादि करे पंहिंजा कटो। इहो ई समय अथव, चाहे वॾो आहे चाहे नंढो आहे। ईअं न कि नंढा ॿार भॻवान खे छा यादि करनि, छा हुननि छा पाप कयो आहे। छो आत्मा त हेॾा सारा जन्म वठी आई आहे न, पाप त कया ई आहिनि। पाण सभिनि खां वॾो पाप छा कयो आहे? भॻवान खे सर्वव्यापी चयो आहे, कण कण पत्थर टिकर में ठोकियो आहे। ॿियो पाण विकारी ठहिया आहियूं, देवी देवताउनि जी एॾी ग्लानी कई आहे। ॿियो कोई पाप न चओ त इहे त कयो अथव न, भॻवान खे सर्वव्यापी त चयो अथव, विकारनि में त तव्हां विया ई आहियो। ऐं ॿियो देवी देवताउनि जी बि ग्लानी कई अथव न। कृष्ण चोरी कई, राम जी सीता चुराई, भॻवान कच्छमच अवतार, इहो बि पाप आहे। पाण खे कोई वॾो माण्हू खे पाण चऊं कि तव्हांखे मां कुते में ॾिठो, त पंहिंजे मथां केस करे छॾे। इहो चए थो कि मां कुते में आहियां, मूंखे कुतो ठाहे छॾे। त भॻवान खे पाण कुतो ठातो न ठातो, त पाप कयो ई आहे। बाबा चवनि था जाचो, तव्हां भल शास्त्र आदि पढ़ो था, भक्ति करो था, चओ था असांजा गुरु चई, असांजा वॾा चई आहे। लेकिन वॾनि चयो जो चयो, तव्हां त समझदार थियो न। उहो शास्त्र आदि मां थोरी लिखियो आहे। मां थोरी शास्त्रनि में लिखंदमि कि मां कुते में बि आहियां, ॿिली में बि आहियां, कचिरे में बि आहियां, कण कण में आहियां। तव्हां हेॾा पाप था करो, विकारनि में था वञो, कूड़ था ॻाल्हायो, मूंखे चओ था कि मां तव्हां में आहियां। त इहो ई पापनि जो घड़ो आत्माउनि जो भरियलु आहे।
हाणे पापनि जी सज़ा त सभिनि खे मिलंदी, या त सज़ा खाई करे भोगो, या बीमार थी करे भोगो, या अंत में सज़ा खाइजो धर्मराज जी, या त पोइ हाणे मूंखे यादि करे पंहिंजी सज़ाउनि सां मुक्त थी वञे। बसि कर्म कंदे एतिरो ई त करिणो आहे न, कर्म कंदे पंहिंजे बाप सां गॾु कर्म करो, हुननि जी यादि में, त पंहिंजे पिछले जन्मांतर जो बि हिसाब किताब चुकतो थी वेंदो। हाणे बि पाण खे सावधानी मिलंदी रहंदी। बाबा चए थो तव्हां निराकार आत्मा आहियो, ईअं सम्झो। मुंहिंजो इहो तन, इहो मन, इहो जेको बि धन आहे, इहो कंहिंजो आहे? परमात्मा। हाणे मूंखे पंहिंजे तन मन धन सभु भॻवान जी राय सां हलाइणो आहे। हिन तन खे बि मूंखे भॻवान जी राय सां हलाइणो आहे। सम्झो हिनखे कुझु बीमारी थी थिए त बि परमात्मा खे ॿुधाए करे पोइ सभु हिन जी परवरिश करो। धन खे बि कीअं कम में लॻायां उहो बि परमात्मा जी राय ते करो। मन में वीचार अचनि था, कहिड़ा वीचार हुजणा खपनि, उहो बि परमात्मा खे यादि करे पंहिंजे मन जे वीचारनि खे बि परिवर्तन करो। हिन खे ई त मनमना भव चइबो आहे। रावण जो त परायो राज आहे न, भल हाणे पाण खे अञा ताईं पतो न हुयो, पाण चयो असांखे त पतो ई न हुयो, लेकिन हाणे त भॻवानु ॿुधाए थो न कि तव्हां दुखी छो थिया आहियो, एॾा बीमार छो था थियो, एॾो तव्हांखे जीवन में अलॻि अलॻि तरीक़े जा दुख छो आहिनि, उनजो त पाण खे बाबा सभु ॻाल्हियूं ॿुधाई अथई। त हाणे बाबा जेकी सुख जी मत ॾे थो, हुन मत ते हली करे पाण खे हर कर्म करिणो। बाबा चईंदा आहिनि कि कोई ॿार मूंखे अची करे पुछे कि बाबा मां केतिरा पाप कया आहिनि, त बाबा झटि ॿुधाए छॾंदो तव्हां भक्ति त ॾाढी कई अथव, पर भक्ति कंदे कंदे बि तव्हां अञा ताईं त तव्हांजा पाप ख़तमु थिया न। हाणे मूंखे यादि करो निराकार रूप में, त सभु पाप भस्म थी वेंदा। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मा आहियूं, परम धाम में रहंदा हुआसीं। ॿारनि खे निराकार बाप अची करे ब्रह्मातन द्वारा सम्झाए थो। बाबा चए थो तव्हां सभी आत्मा आहियो, शरीर पतित थी विया आहियो। हाणे आत्मा जो हिकु परमात्मा सां ॾाढो प्यार हुजणो खपे। पतित शरीर सां हाणे कोई लगाव न हुजणो खपे। आत्मा भल बाप खे यादि करे पावन ठहे थी, शरीर त पतित आहे न, विकारनि जो पैदा थियल आहे। त हाणे हिन शरीरनि में मोह न रखो, भल हिन जी संभाल त करणी आहे, लेकिन मोह न रखिणो आहे। अशरीरी बाप थी करे अशरीरी बाप खे यादि करो। बसि इहा धुन लॻल हुजे कि हाणे त असांखे जीअं बाप चईंदो उअं ई कंदासीं, त पोइ जल्दी सां पंहिंजे अंदरि परिवर्तन थी वेंदो। तव्हां अधु कलाक त देवी देवता हुयो न, देवी देवताउनि जो शरीर ऐं आत्मा ॿई शुद्ध पवित्र हूंदा आहिनि। हिन करे त देवी देवताउनि जा मंदिर आदि ठहींदा आहिनि, छो जी उन्हनि जी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र हुया। हाणे बाप पाण आत्माउनि खे पवित्र ठाहे थो, पोइ सत्युग में वञी करे पाण खे पंज तत्व बि उते सतो प्रधान हूंदा, त पंज तत्वनि वारो शरीर बि पाण खे सतो प्रधान मिलंदो। हिते सिर्फ़ु आत्मा खे ई पावन ठाहिणो आहे। ओम शांति जो अर्थ बि बाबा ॿुधायो अथई। ओम अर्थात मां आत्मा, ऐं शांति अर्थात मुंहिंजो आत्मा जो धर्म आहे शांति। ओम शांति अर्थात मां आत्मा शांति स्वरूप आहियां। त हिन शब्द खे बि यथार्थ अर्थ सां सम्झी करे चओ। ओम शांति मां आत्मा शांति स्वरूप, शांति जे सागर जो शांति जे सागर बाप जी संतान, शांति धाम में रहण वारी। अहम आत्मा मम शरीर। बाप चईंदा आहिनि आत्मा सो परमात्मा चइणु ग़लति आहे। परमात्मा खे त शरीर ई न आहे न, उहो सभिनि आत्माउनि जो बाप आहे। आत्मा परमात्मा जो रूप हिकु आहे, लेकिन आत्मा सो परमात्मा न आहे। अहम आत्मा परमात्मा जी संतान, बाक़ी अहम आत्मा सो परमात्मा चइणु हिकदमि ग़लति आहे। तव्हां ॿारनि हाणे बाप खे ॼाणियो अथव, इहो सम्झो बि था न कि दुनिया हाणे केॾी छी छी थी वई आहे, केॾा बुरा कर्म था थियनि न हिन दुनिया में। हाणे भॻवान त हिन सृष्टि ते आयो ई हूंदो, जॾहिं कायल आहे
कि जॾहिं दुनिया में अति दुख थी वेंदो आहे तॾहिं भॻवानु सृष्टि ते ईंदो आहे, उहो बि लिखल आहे न शास्त्रनि में। साधारण बूढ़े तन में ईंदो आहे भॻवानु, कोई वॾे वॾे महात्माउनि जे शरीर में न ईंदो आहे, साधारण बूढ़े तन में ईंदो आहे। त ज़रूरु साधारण बूढ़ो तन हिन कलयुगी दुनिया में ई अची करे वठंदो न। त भॻवानु बि साधारण बूढ़े तन में अची करे पाण खे ज्ञान ॾे थो। हाणे उहो समय अची वियो आहे त परमात्मा खे पहचानो, परमात्मा जी मत खे सम्झो ऐं उनखे जीवन में धारण करे सतयुगी नई दुनिया में हलण लाइ तयार थियो। बाप चईंदा आहिनि, मां तव्हांजे लाइ नई दुनिया स्थापन करां थो, तव्हांजे द्वारा विनाश न कराईंदुमि। बाबा चए थो विनाश जी तयारी त तव्हां ॿारनि ख़ुदि ई करे छॾी अथव, लेकिन मां त सिर्फ़ु नई दुनिया जी स्थापना करण आयो आहे। तव्हां काम विकार ते जीत पाईंदव तॾहिं त जगत जीत थींदव न। त बाबा हाणे चए थो मां त ज्ञान जो सागर आयो आहियां तव्हांखे ज्ञान ॿुधाइण। ॾिसो, मुंहिंजी महिमा ऐं देवताउनि जी महिमा बिल्कुलु अलॻि आहे। देवताउनि जी महिमा पाण छा कंदा आहिनि? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। ऐं परमात्मा जी महिमा छा कंदा आहियूं? ज्ञान जो सागर आहे, सुख जो सागर आहे, शांति जो सागर आहे, प्रेम जो सागर आहे, आनंद जो सागर आहे। शिव बाबा खे मनुष्य सृष्टि जो बीज रूप चईंदा आहियूं न, उहो सत्य चित आनंद स्वरूप आहे। ये शरीर पहिरियों जड़ हूंदो आहे, पोइ हुनमें जॾहिं आत्मा प्रवेश कंदी आहे तॾहिं इहो चैतन्य थींदो आहे। त मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी उत्पत्ति कीअं थी? ज़रूरु सृष्टि जो कोई बीज त हूंदो न हिन वृक्ष जो, त बाप ही बीज आहे। त बाबा जी आत्मा भी चैतन्य आहे न, पंहिंजी आत्मा भी चैतन्य आहे। पंहिंजी आत्मा शरीर वठी करे पाठ वॼाईंदी आहे, परंतु बाबा जो इन सृष्टि जो बीज रूप आहे, उहो शरीर वठी करे पाण जीअं जनम मरण पे न ईंदो आहे। हाणे ही सिर्फ़ु हिन ही हिकु समय उहो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज हिन सृष्टि ते अची करे पंहिंजे झाड़ जी यथार्थ पाण खे नॉलेज ॾींदो आहे कि ये जेकी मनुष्य सृष्टि आहे ये कीअं वृद्धि खे पाईंदी थी वञे, ऐं हाणे हिन में कीअं हिन वृक्ष जो विनाश थी करे पोइ नए वृक्ष जी स्थापना थी थिए। ॾिसो, दुनिया में सभु धर्म हाणे सुख जी आहिनि, अर्थात काथे बि सुख न आहे कहिड़े बि धर्म में, अर्थात मनुष्य सृष्टि रूपी झाड़ हिकदमि सुख जी आयो आहे। हाणे अहिड़े झाड़ जे विनाश जो समय आयो आहे। हाणे वरी खां उहो बीज परमात्मा नए मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी स्थापना करण आयो आहे, अर्थात पुरानी दुनिया खे नई दुनिया ठाहिण आयो आहे। नई दुनिया खे शिवालय भी चइबो आहे। शिव बाबा द्वारा स्थापन कयल स्वर्ग आहे न, जाते चैतन्य देवी देवता रहंदा आहिनि। भक्ति मार्ग में उन्हनि खे उन्हनि जा मंदिर आदि ठाहींदा आहियूं, लेकिन इहे न सम्झंदा आहिनि कि देवी देवताउनि जा एॾा मंदिर छो था ठाहियूं, छो जी उहे हिन ई सृष्टि ते पहिरियों हिन ई सृष्टि खे पालन कीअं कयो? श्री लक्ष्मी श्री नारायण, पोइ त्रेता में राम सीता। ॾिसो, गांधी जी भी सुठो कर्म करे हो न, हुननि भी देश खे आज़ाद कराई त गांधी जी समाधि ठाहे रखी, उन्हनि खे समाधि ठाहे करे यादि कंदा आहिनि कि हिननि असांखे आज़ाद करायो अंग्रेज़नि खां। त देवी देवताउनि जा एॾे सारा मंदिर आदि छो था ठाहियूं? छो जी इन्हनि जे जॾहिं इहे सृष्टि ते राज्य कंदा हुया, अर्थात जॾहिं इहे सृष्टि खे संभालंदा हुया, जीअं हाणे गवर्नमेंट थी संभाले, उहो ई सतयुग में जॾहिं हिननि संभालियो तॾहिं असां ॾाढा सुख शांति में हुयासीं। ऐं हिननि जा मंदिर छो था ठाहियूं? ॿियनि सभिनि जी समाधि था ठाहियूं, इन्हनि जा मंदिर छो था ठाहियूं? छो जी इहे इन्हनि जी आत्मा और शरीर ॿई शुद्ध पवित्र हुया न, ऐं इन्हनि जी दुनिया में एॾी धन संपत्ति हुई। ऐं बाक़ी जेका बि वॾा नेता आहिनि या एॾे वॾे वॾे माण्हुनि जा जंहिंजा स्टैच्यू ठाहींदा आहिनि सड़क ते या रोड ते, उहे सिर्फ़ु दुनिया जे लाइ सुठो कर्म करे आहे, लेकिन उन्हनि जे राज्य में एॾो असां सुख शांति संपत्ति ॾिठीसीं, तॾहिं त अञा ताईं उन्हनि जा मंदिर ठाहे उन्हनि खां पाण उहो कामना था करूं कि असांखे वरी खां उहो वारी दुनिया ॾियो।
लेकिन देवी देवताउनि खे बि एतिरो ऊचो कंहिं ठाहियो? परमात्मा। त हिन करे शिव जा बि मंदिर आहिनि। त शिव जा मंदिर छो आहिनि, देवी देवताउनि जा मंदिर छो आहिनि, इहे बि बाबा पाण खे राज थो ॿुधाए। सिर्फ़ु हथ जोड़ण लाइ न आहिनि, सिर्फ़ु प्रसाद चराइण लाइ उन्हनि जा मंदिर न ठहिया आहिनि। मंदिरनि जो बि यथार्थ अर्थ सम्झणो आहे न। पाण एॾो परे परे तीर्थनि ते था वञूं, छो था वञूं? आख़िर इहे केरु आहिनि? इन्हनि सां असांखे छा प्राप्ति थी वई? शिव बाबा असांखे स्वर्ग जी दुनिया ठाहे ॾेई वियो। हिन रीति शिव बाबा खे यादि करो। बाक़ी दूध चढ़ाइण, अख जो फूल चढ़ाइण, फूल आदि चढ़ाइण, प्रसाद चढ़ाइण सां छा थींदो? उन्हनि जे बारे में पतो त हुजे कि आख़िर शिव जो लिंग ई छो था ठाहियूं, देवी देवताउनि जी अहिड़ी मूर्तियूं, वॾा वॾा मंदिर छो था ठाहियूं? छो कि शिव बाबा निराकार आत्माउनि जो बाप आहे। उहो पंहिंजे लाइ नई सृष्टि ठाहे ॾेई वियो, जंहिंजी पालना श्री लक्ष्मी श्री नारायण कई। उन्हनि खे बि राज्य परमात्मा ई ॾिनई कि मां इहा दुनिया स्थापन करां थो सतयुग जी, त मां त शरीर वठी करे पालना न कंदमि न हुन धर्म जी, हुन युग जी। त तव्हां ई हिन जी पालना करो। हाणे हुननि खे ई छो ॾिनई? छो कि हुननि परमात्मा खे सुठी रीति परमात्मा जीअं हुननि खे ॿुधाई, हुननि सम्झियो ऐं पंहिंजे पाण खे एतिरो लाइक़ु ठाही भई हा मूंखे दुनिया खे संभालणो आहे, तव्हां भले मथे वञो। परमात्मा बि हाणे आयो आहे न, ज्ञान त पाण सभिनि खे ई थो ॾे। त पाणनि मां ई कोई न कोई आत्मा आहे अहिड़ी जो परमात्मा जो ज्ञान सुठी रीति सम्झी करे पंहिंजे अंदरि धारण करे पाण खे शक्तिशाली ठाहे थी। जेकी आत्मा उहो ई वञी करे सत्युग खे पालना कंदी। त पाण खे बि सभिनि जी बायोग्राफी पतो हुजणी खपे कि लक्ष्मी नारायण केरु आहिनि, राम सीता केरु आहिनि, शिव केरु आहे। ऐं इहे जेका बि हनुमान गणेश ऐं एॾी हथनि वारी देवी ॾेखारींदा आहिनि, इहे शक्तियुनि जी प्रतीक आहे। अहिड़ी कोई देवी देवता हाथी जहिड़ा मुंहं वारा या बंदर जहिड़ा मुंहं वारा या एॾनि हथनि वारी देवी, एॾी भयानक देवियूं, कारी केॾो भयानक ठाहींदा आहिनि काली देवी खे। इहा शक्ति आहे। छा परमात्मा पाण खे एतिरी शक्ति ॾींदो आहे कि दुनिया जी कोई बि बुरी आसुरी स्वभाव संस्कार ऐं कोई बि अहिड़ी बुरी चीज पंहिंजे मथां हावी न थी सघे। पाण खे एॾो शक्ति ॾींदो आहे कि पाण हर ॻाल्हि खे पार करण लाइ शक्तिशाली महावीर ठही वेंदा आहिनि। हर ॻाल्हि खे पार करण वारा विघ्न विनाशक थी वेंदा आहिनि। इहे सभु शक्तियुनि जो प्रतीक आहे। त हर हिकु मंदिर आदि, हर हिकु देवी देवताउनि जी यथार्थ पाण खे उन्हनि जे बारे में बि ज्ञान हुजे कि आख़िर इहे केरु आहिनि, इहे असां हिननि खे इहे छो था करूं। सिर्फ़ु पूजा करण सां न थींदो आहे, पाण खे बि हुन जहिड़ो लाइक़ु परमात्मा हाणे ठाहे थो। त पाण खे बि बाबा चए थो कि जीअं हिन देवी देवताउनि खे मां लाइक़ु ठातो, हाणे तव्हां बि मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हां बि एॾा ऊचा ठहींदव। बाबा आत्माउनि खे हाणे अलॻि अलॻि पॉइंट, अलॻि अलॻि ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाए करे आत्मा जी बुद्धि खे खोले थो। भई अञा ताईं त पाण चईंदा हुआसीं न, इहो साईं थो चए, हिन गुरूअ ईअं चईं, इन शास्त्र में ईअं लिखियलु आहे, त सत सत चईंदा हुआसीं, हा 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 कंदा हुआसीं। लेकिन कॾहिं सम्झो थोरी कि हिन जो यथार्थ अर्थ छा आहे। हाणे बाबा चए थो मां बि जेको तव्हांखे ज्ञान थो ॿुधायां न, हुन में बि हा हा न करो, हिनखे बुद्धि सां सम्झो। बराबरि असांजो पीउ परमात्मा आहे कि न आहे, असां आत्मा आहियूं कि न आहियूं। असां देवी देवताउनि खे यादि करूं था त असां हुनजी दुनिया में सुख ॾिसी आयासीं न आयासीं। हर हिकु ॻाल्हि खे बुद्धि सां सम्झो, जीवन में धारण करो, तॾहिं त मतिलबु आहे न ज्ञान वठण जो। न त ॿुधो त तव्हां हेॾनि ॾींहंनि खां कोई न कोई ज्ञान, कोई न कोई चीज माण्हू ॿुधंदो ई आयो आहे। लेकिन ॿुधी ॿुधी करे पंहिंजे पाण खे परिवर्तन त करो न। अञा ताईं उहे ई पुराणी ॻाल्हियुनि ते हलंदा त पोइ नई दुनिया में हलण लाइ कीअं तयारु थींदा। परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे शक्तिशाली त ठाहियो। त बाबा चए थो ज्ञान अर्थात आत्मा सम्झे, पंहिंजे जीवन खे परिवर्तन करे। ॿार खे पाण स्कूल में या टीचर पढ़ाईंदी रहे, उहो सिर्फ़ु हा हा कंदो रहे, कुझु सम्झे न, ऐं एग्ज़ाम में पोइ
फेल थी वेंदो न, पोइ फ़ाइदो छा स्कूल में वञण जो। ईअं ई परमात्मा बि पाण खे हाणे पढ़ाई थो पढ़ाए न नई दुनिया जे लाइ, पंहिंजी बुद्धि खे एतिरो खोले थो, समझदार थो ठाहे। छो जी देवी देवता अर्थात समझदार आहिनि न। कलयुगी माण्हू दुखी छो आहिनि? छो जी हुननि खे जीवन जीअण जी सम्झ ई कोन अथनि। दुख अचे थो, डॉक्टर खे था ॾेखाइनि, फलानी पूजा था कराइनि, इहे था कराइनि, उहो था कराइनि, लेकिन आख़िर त दुखनि खां कॾहिं असां छुटकारा पाईंदासीं? कॾहिं असां इन्हनि दुखनि जे बंधननि खां छुटकारो पाए करे केॾी सुख शांति जी जीवन जींदासीं? इहो बि त पतो हुजणो खपे न। त बाबा पाण खे हाणे इहे ई सभु कुझु ॿुधाइण आयो आहे कि पंहिंजे कर्मनि खे सुधारो, पंहिंजे विकारनि खे त्यागो, मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजी जन जन्मांतर जे पापनि सां तव्हां मुक्त थियो। ऐं इहे भॻवान खे जो तव्हां घड़ी घड़ी सर्वव्यापी था चओ, देवी देवताउनि जे लाइ उल्टी सिल्टी ॻाल्हियूं था चओ, त हिननि खे बि सम्झो कि इहे सभु ग़लति आहे। असां देवी देवताउनि जे लाइ कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न चईंदासीं, पर किथे बि लिखल आहे, लेकिन पंहिंजी बुद्धि सां सम्झो अगरि सही आहे त अॼु खां असां न चईंदासीं, भॻवान खे सर्वव्यापी न चईंदासीं। ईअं ईअं हर हिकु ॻाल्हि खे सम्झी करे परिवर्तन करो। अच्छा, मिठी मिठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सर्व शक्तियुनि द्वारा हर कंप्लेन खे समाप्त करण वारा, कंप्लीट थियण वारा शक्तिशाली आत्मा ठहो। अंदर में अगरि कोई बि कमी आहे त हुनजे कारण खे सम्झो कि आख़िर मूं में ये कमी छो आहे ऐं मां हिनखे कीअं ठीकु करे सघंदो आहे। अगरि कोई बि कमी रहिजी वेंदी, सम्झो पाण चऊं ही त नंढी सी कमी आहे न, सभिनि में हूंदी आहे, लेकिन उहा नंढी सी कमी ई धीरे 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 कॾहिं वॾी थी वेंदी ऐं पंहिंजे अंदरि वॾो कुझु न कुझु अहिड़ी कमी नुक्स थी वेंदो जंहिंखे पोइ पाण जे अंदरि में कढण मां मुश्किल थी वेंदी, जंहिंखे पाण आदत चईंदा आहियूं। अञा त पाण सोचो था अरे कोई न, ही थोरी सी ॻाल्हि आहे, लेकिन अॻियां वञी वञी ये थोरी सी ॻाल्हि ई पंहिंजी एॾी आदत थी वेंदी आहे कहिड़ी ॻाल्हि जी, जो पाण खे हुनखे छॾण में ई ॾाढी मुश्किल थी वेंदी आहे। इन करे बाबा चए थो रोज़ जॾहिं बि समय मिले त इहे जांचूं मुंहिंजी आत्मा में कहिड़ी कहिड़ी कमी आहे, कहिड़ी कहिड़ी कमज़ोरियूं आहिनि जंहिंसां मूंखे परेशानी थी थिए, मूंसां गॾु रहण वारी आत्माउनि खे परेशानी थी थिए, ऐं हुनखे परमात्मा जी शक्ति सां हाणे ई कढो कि मूंखे हाणे ई हिनखे पंहिंजे अंदरां कढणो आहे। मां ईअं हाणे ईअं न कंदमि मतिलबु न कंदमि। त ईअं हिकु हिकु पंहिंजी कमी खे जांचो और परमात्मा जी शक्ति सां हुनखे ख़तमु करो। स्लोगन आहे शांति ऐं धैर्यता जी शक्तियुनि सां विघ्ननि खे समाप्त करो। हा हल्ला करे न, शांति ऐं धैर्यता सां पंहिंजे जीवन में कोई बि ॻाल्हि अचे थी त हुनखे चिल्लाए करे, हिक ॿिए खे डांटे करे, मारे करे ख़तमु न करिणो आहे। कीअं करिणो आहे? शांति ऐं धैर्यता सां परमात्मा खे यादि करे खुद में बि शक्ति भरो, ॿियनि आत्माउनि में बि शक्ति भरो, जंहिंजे कारण बि पाण खे विघ्न थो अचे त उहो विघ्न ख़तमु थी वेंदो। अच्छा,